ॿुधो आहे त तूं काब जीअं आसमान में परवाज़ कई। इज़्ज़त ऐं शराफ़त खे दुनिया आसमान में परवाज़ सम्झे थी न त परवाज़ आहे पर हक़ जी। अॼु ॾींहुं ताईं कंहिं ॾोही चयो त मूं ॾोह कयो या हुन चोरी पासी आहे। जो किरदार मुंहिंजी सुञाणप आहे तॾहिं त दुनिया अॼु तिर जेतिरो दागदार नाहे थियो। अॼु ॾींहुं ताईं कंहिं ॾोही चयो त मूं ॾोह कयो या कंहिं चोरी पासी आहे। इल्ज़ाम हारून मुंहिंजे मथां दुश्मनी तहत आयो आहे। मूंखे त हारून जी धीअ जे भॼण जी का ख़बर ई कान्हे। इंसान सभु ख़ता नाइंसाफ़ी थींदी आलम ख़ान। ॾिसां त कीअं नथो पासे वठी ॾिठो वठी वियोसि पूरे अॻियां आहियो सभु सम्झो ॾिसां त कीअं नथो पासे उते थोड़ा 14 काॾे वई बि हॾे अहिड़ी मां ॾियोसि मुंहिंजो अंग अंग उॾड़जी वञे। वठी वञोसि अॻियां देख अरे ॾिसां त कीअं नथो ॿुधाए। सभु मुंहिंजे सिर ते न आहिनि जंहिंसां मुंहिंजो ज़मीर मेरो थियो हुजे। इन खां वधीक तुंहिंजो ज़मीर मेरो अञा कीअं थींदो जो हिकु थी छो सां बजाए।